तव्हां ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़ जाम शोरे मां ॾिसंदा असांजी ख़ुसूसी रिपोर्ट। सरवरी तंज़ीम जे चेयरमैन पीपल्स पार्टी सीनियर अॻवान ऐं चेयरमैन सिंधी अदबी बोर्ड मखदूम सईद-ज़मान आतिफ पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त बरसातुनि जी सूरत में आयल कुदरती आफ़त खे गॾियल तौरु मुंहुं ॾियण लाइ सभिनी क़ौमी असेंबली, सेनेट ऐं चइनी सूबाई असेंबली जे मेंबरनि खे घुर्जे त रज़ाकाना तौरु पंहिंजे पूरे साल जी पघार रिलीफ फंड में जमा कराइनि त जीअं सिंध जे ग़रीब माण्हुनि जी वार थी सघे। बोर्ड मुतासिरनि जी वार सिर्फ़ु हिकु हुकूमत अकेले से नथी करे सघे। असां सभई गॾिजी पंहिंजो थोरो थोरो किरदारु अदा कंदासीं त इनशाअल्लाह मुतासिरनि जी कुझु तकलीफ़ घटि करे सघंदासीं। उन सां गॾोगॾु सरकारी ऑफिसनि में 18 ग्रेड खां घटि वारनि मुलाज़िमनि खां पघार न वरितो वञे ऐं सरहदी पुॼंदी वारनि खे बि रज़ाकाराना तौर ते रिलीफ फंड में हिसो वठणु घुरिजे। उन्हनि में अक्सर माण्हू उहे बि आहिनि जिन सदाईं ॿियनि जी मदद कई आहे।